नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां के ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस मुतासिरनि जो अंग वधी 1081 थी वियो आहे, जॾहिं त 8 ॼणा फौत थी चुका आहिनि। सिंध में 413 माण्हुनि खे वायरस हुअण जी तस्दीक थी आहे। पंजाब में 323, बलोचिस्तान में मुतासिरनि जो अंग 119 थी वियो आहे, जॾहिं त केपी में कोरोना वायरस जा वधीक 39 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 121 ताईं पहुतो आहे। गिलगित में 3 केस साम्हूं अचण खां पोइ 84 माण्हू मुतासिर थिया आहिनि। इस्लामाबाद में मुतासिरनि जो अंग 20 थी वियो आहे, जॾहिं त आज़ाद कश्मीर में 1 केस रिपोर्ट थियो आहे। समूरे मुल्क में 21 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां के ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस मुतासिरनि जो अंग वधी 1081 थी वियो आहे, जॾहिं त 8 ॼणा फौत थी चुका आहिनि। सिंध में 413 माण्हुनि खे वायरस हुअण जी तस्दीक थी आहे। पंजाब में 323, बलोचिस्तान में मुतासिरनि जो अंग 119 थी वियो आहे, जॾहिं त केपी में कोरोना वायरस जा वधीक 39 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 121 ताईं पहुतो आहे। गिलगित में 3 केस साम्हूं अचण खां पोइ 84 माण्हू मुतासिर थिया आहिनि। इस्लामाबाद में मुतासिरनि जो अंग 20 थी वियो आहे, जॾहिं त आज़ाद कश्मीर में 1 केस रिपोर्ट थियो आहे। समूरे मुल्क में 21 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि।